अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु नए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो हिकु नओं ड्रामा सीरियल लॾो पाॾे जे बारे में। त हीउ ड्रामो कॾहिं हलायो वेंदो, या हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे, या हिन ड्रामे जी स्टोरी कहिड़े हिसाब सां लिखी वई आहे, अॼु सभु कुझु नए वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, हिकु असांजो रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों जेका नवां आहियो अली रज़ा मैसेज यूट्यूब चैनल ते, त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो। हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, हीउ वीडियो फुल ॾिसंदा सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं लख थोरा थींदा। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी स्टोरी माना हिकु मश्करी जे हिसाब सां लिखी वई आहे, ऐं तव्हांखे हिन ड्रामे में मश्करा नज़र ईंदा, कॉमेडी नज़र ईंदी, ऐं बाक़ाइदे हिकु ड्रामो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं तव्हां पींघे में पधरा ड्रामो हुयो, उन में बाक़ाइदे हिकु कॉमेडी नज़र आई हूंदी तव्हांखे, ऐं उन ड्रामे जो डायरेक्टर बिशारत समूह, ऐं हिन ड्रामे जो बि डायरेक्टर बिशारत समूह आहे, ऐं तमामु हिकु सुठी कहाणी आहे हिन ड्रामे में। ऐं बाक़ाइदे हिकु मश्करा तव्हांखे नज़र ईंदा, खिल भोग नज़र ईंदी, ऐं बाक़ाइदे कॉमेडी नज़र ईंदी तव्हांखे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी तेज़ीअ सां रिकॉर्डिंग जारी आहे, ऐं तमामु जल्द हीउ KTN ते हासिलु थियण वारो आहे, ऐं KTN ते ही ड्रामो ईंदो, ऐं तमामु हिकु ज़बरदस्त ड्रामो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में जेके अदाकार आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां पियो। आपा शबीरा खैरा त तव्हां ॾिठी हूंदी, जेकी पथ दुनिया में खैरा जे सिर ॾे खैरु हुजे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजी धीउ तान्या चन्ना, शमा मंगी, नियाज़ शेख, खजू, बिशारत समूह, इन खां अलावा बहितरीनु अदाकार तव्हांखे हिन ड्रामे में नज़र ईंदा। दोस्तों, अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करणु न विसारींदा। जेत ॾींदा अली रज़ा मैसर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू। वरी ॿिए के वीडियो में तव्हांखे ॿिए के ड्रामे जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।